सिंध हुकूमत पारां तालीमी सुधारनि लाइ सूबे में तालीमी एमरजेंसी लागू कई वई ऐं दावाऊं कयूं पयूं वञनि त बंदि पियल स्कूल खोलाया विया आहिनि, पर ॿिए पासे तालीम दुश्मन बाअसर सरकारी स्कूलनि ते कब्ज़ा करे ॿारनि जो रोशन मुस्तक़बिल तबाह करण में रुधल आहिनि। गंभट थाणे जी हद फ़क़ीराबाद में 1947 खां क़ाइम गवर्नमेंट हाई स्कूल जी ठहियल बिल्डिंग ते बाअसरनि तरफ़ां कब्ज़ो करण जी कोशिश ख़िलाफ़ स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं समाजी अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि कामरेड मोहम्मद खान, उस्ताद असगर मेमण ऐं ॿियनि ॿुधायो त कब्ज़ा माफ़िया आहे, हिन फ़क़ीराबाद जी सॼी सूं लुटी आहे। हिन फ़क़ीराबाद जो जेको प्लाट हो, रांदि जो प्लाट हो, उहो बि रांदि जो प्लाट भुॻड़नि जी बुठ ते विरायो आहे। हिन जूं हाणे अखियूं हिन इदारे ते खुतल आहिनि। सिंध जो हर ॿार, सिंध जो हर माण्हू, सिंध जो हर उस्ताद जेसीं ताईं ज़िंदा आहे हिन इदारे खे बचाईंदो, हिन दर्शगाह खे बचाईंदो रहंदो। कहिड़ी बि हालत में हितां हलियो वञे बहितर इहो अथसि, हितां हलियो वञे स्कूल जो कब्ज़ो न करणु ॾींदासीं। गवर्नमेंट जी प्रॉपर्टीअ जी ज़िम्मेवारी गवर्नमेंट जे नुमाइंदनि ते आहे, पर उहे गवर्नमेंट जा नुमाइंदा इन ज़िम्मेवारी खे पूरा नथा कनि। जंहिं तहत असां अॼु पंहिंजा घर बार छॾे करे असां हिन एहतिजाज कयो आहे। मंज़ूर वसाइण खे असां मुतालबो था कयूं त लैंड माफ़िया जे ख़िलाफ़ ऑपरेशन कनि, कब्ज़े कंदड़ माण्हू खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे जेल में बंदि कराइनि। असां आला इख्तियार असां पंहिंजे आला सियासतदाननि ऐं वज़ीर आला सिंध खे बि इहा चवंदासीं त हिननि जो फौरी एक्शन कनि। हुननि चयो त बाअसरनि सेशन कोर्ट जी अदालत में बि उहा दावा कई त स्कूल जी बिल्डिंग संदन ज़ाती मिल्कियत आहे, पर अदालत में सबूत पेश करण में नाकाम विया ऐं अदालत कम जारी रखण जो हुकुम ॾिनो ऐं तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो बि हुकुम ॾिनो हो। संदन चवणो त बाअसर माण्हू गंभट पुलिस ऐं SDM गंभट खे गरी रिश्वत ॾेई उस्तादनि ते स्कूली इमारत खाली करण लाइ दबाव विधो। हुननि चयो त स्कूल में गरीब, मिस्कीन ऐं यतीम शागिर्द ऐं शागिर्दियाणूं तालीम पिराए रहियूं आहिनि। आला इख्तियारियुनि खे मामले जो नोटिस वठी बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, जीअं फ़क़ीराबाद जा शागिर्द तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न थी सघनि। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंभट।